आगाह कयूं कि ककड़ में अहम ख़बर है। बिरोही ऐं आरई बिरादरी में डेरे वारे केस में गिरफ़्तार जवाबदार फ़रार थी वियो है। असगर आरई ककड़ थाने तां एहलकारनि जी मौजूदगी में फ़रार थी वियो है। जवाबदार जे फ़रार थियण बाद पुलिस में थरथलो मची वियो है। ॿीहर गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया आहिनि। अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है ककड़ मां खबर शेयर कंदालू। बिरोही ऐं आरई बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़े वारे केस में गिरफ़्तार जवाबदार फ़रार थी वियो है। असगर आराइन ककड़ थाने तां अहलकारनि जी मौजूदगी में फ़रार थी वियो है। जवाबदार जे फ़रार थियण बाद पुलिस में थरथलो मची वियो है ऐं ॿीहर गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। खबर सां शेयर कंदालू। अहम ख़बर है ककड़ मां बिरोही ऐं आरई बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़े वारे केस में गिरफ़्तार जवाबदार फ़रार थी वियो है। असगर आरई ककड़ थाने तां अहलकारनि जी मौजूदगी में फ़रार थी वियो है। जवाबदार जे फ़रार थियण बाद पुलिस में थरथलो मची वियो है। ॿीहर गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। तफ़सील वठंदासीं ककड़ मां गुलसन खां। गुलसन आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जीअं त ककड़ में झेड़े जे केस में गिरफ़्तार थियल जवाबदार असगर आरई जेको ककड़ थाने ते 2 हफ़्ता अॻु में हिरासत में हुयो, जेको अॼु ककड़ थाने मां हथकड़ियुनि जेको हथकड़ियूं छोड़े थाने मां फ़रार थी वियो आहे। ऐं अहिड़े जवाबदार फ़रार थियण खां पोइ अहलकारनि में थरथलो मची वियो आहे ऐं पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया आहिनि, पर अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। यादि रहे त 2 हफ़्ता अॻु बिरोही ऐं आरई बिरादरी जे पैसनि जे मामले तां झेड़ो थियो पियो हुयो, जेको पोइ बिरोही बिरादरी पारां हकीम बिरोही जे फिरियाद ते 5 जवाबदारनि मथां झेड़े जो केस दाख़िल थियो हुयो। पोइ उन केस में जेको आहे जवाबदार गिरफ़्तार थियो हुयो, जेको अॼु। महिरबानी जी अपडेट करण लाइ।